गमे हुसैन में आंसू बहाए जिसका जी चाहे, ये आंसू बनते हैं गोहर बनाए जिसका जी चाहे। शबीर की माँ कहती है, मैं हाजिर हूँ हर एक मजलिस में, मुझे मेरे बेटे का पुरसा देने आए जिसका जी चाहे। लाजिम भी कोने, जबर भी कोने, ही करबला फलसफो आहे कि भला कोई जंग लड़ण जे लाइ 6 महीननि जा बच्चा न वठी ईंदो आहे, कोई सकीना जहिड़ियूं न्याणियूं न वठंदो, कोई ज़ैनब जहिड़ियूं भेनरूं न वठी ईंदो आहे, कोई उम्मे लैला जहिड़ी शहज़ादी साण करे जंगूं लड़ण न ईंदो आहे। हुसैन जंग लड़ण अचे हा त हुसैन जे लाइ सिर्फ़ गाज़ी अब्बास अकबर पाण ई काफ़ी आहे। ही जंग न हुई, हे फ़लसफ़ो हो। मदीने में हुसैन मौजूद आहे, ईद जो ॾींहुं आहे, हुज़ूर पुरनूर आया आहिनि। हुज़ूर जॾहिं आया, हुसैन भॼी गोदीअ में चिमिड़ी वियो, पाण प्यार कयो, आवाज़ आयो, नाना दुनिया जे बचनि जी खे सवारियूं, असांखे काई सवारी कोन्हे ईद जे ॾींहुं। हुज़ूर चयो, बचड़ा मां हुसैन, मां रसूल तव्हांजी सवारी आहियां। हसन खे सॼे ॾऊं, हुसैन खे खॿे ॾऊं सवार कयो, आवाज़ आयो, मौला नाना दुनिया जे सवारियुनि खे लगाम आहिनि, असांजी सवारीअ खे लगाम ई कोन्हे। मौला पंहिंजे पटकी लाथी, पटको लाहे मौला रखियो, पंहिंजी ज़ुल्फ़नि जो हिकिड़ो ज़ुल्फ़ हसन खे ॾिनो, हिकिड़ो हुसैन खे ॾिनो, ऐं ॿिन्ही जॾहिं हिकिड़नि शुरू कयो त हसन जो आवाज़ आयो, नाना दुनिया जे सवारीअ जा उठ त आवाज़ था कनि, असांजी सवारी आवाज़ नथी करे। नबी जे सरदार उहो ई आवाज़ कढाइजे उठ, दिलनि मां निकिरंदा गड़ 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 कंदा मुंहिंजो इहो करे, ऐं मुंहिंजो रसूल ईअं हली रहियो जो सॼी कचरी मुंहिंजे मौला जी आली थी वई, ऐं सॼो पसीनो पसीनो थी वियो। हिकिड़े नबीअ हिकिड़े साहबीअ ॾिठो, चई या वाह सवारी तव्हांजो शान, छा तव्हांखे सवारी मिली आहे, या सवारो तव्हांजो शान, छा तव्हांखे सवारी मिली आहे। हुज़ूर चयो, अकुल जा अधा ईअं न चओ, इहो चओ त वाह सवारी तुंहिंजी इज़त, तोखे कहिड़ा सवार मिलिया आहिनि, तूं सवार बि त अॻिते हलिया त हिकिड़े असां चयो, मौला हिकिड़े खे हेॾो लगाम ॾिनो थी, हिकिड़े खे हेॾो लगाम ॾिनो थी, जेकॾहिं इहे मुख़्तलिफ़ सिमत में हक़िलनि त कंहिंखे प्यारो कंदे। मौला चयो, इहो ई त मां दुनिया खे ॿुधायो थो त इमाम से इमाम बनते हैं इस तरह, कुरान से नकल कुरान करते हैं किस तरह, जिस तरह, यानी इमाम इमाम जे ख़िलाफ़ कॾहिं न वेंदो आहे, हिकु ई फ़लसफ़े हूंदो। या इहो रसूल सम्झाए रहियो, कुल्हे ते खड़ी घुमण जो मक़सद छा हो, दिखला गए रसूल की इज्जत हुसैन की, कंधे पे सवार करके दुनिया के सामने दिखला रहे रसूल भी इज्जत हुसैन की। इहो न चई त सुभाणे हिन माण्हूअ सां इहो अचर न कजो जेको तव्हां सोचियो था, हिनजी इज़त ॾेखारी हुई। ऐं अॼु हिकिड़ो नई ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मस्जिद नबीअ खां बाज़ार, ऐं बाज़ार खां मस्जिद नबी, इमाम हुसैन 72 चक्कर काटिया हुज़ूर खे। ऐं जॾहिं इहा ख़बर फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा खे पई, शहज़ादी कोनेर खे पई, त पाण चौराहे मोकिलियो, या अली हुसैन खे झल, मुंहिंजे बाबे खे एॾी तकलीफ़ वेठी अथई जो सॼो बाबो घर में भरिजी वियो आहे, रोकेसि पंहिंजे बचे खे। जॾहिं अली रवानो थियो, हुज़ूर ॾिठो त अली रोके रहियो आहे, तेवर सम्झी वियो, चयो अली तुंहिंजो मुंहिंजो फ़लसफ़ो न आहे, इहे तुंहिंजो हुसैन जो फ़लसफ़ो न आहे, हे मुंहिंजो हुसैन जो कर्ज़ु आहे।
अॼु हुसैन मूं कर्ज़ु लाहिराए रहियो चाढ़ाए रहियो आहे, सुभाणे हुसैन मुंहिंजो कर्ज़ु लाहींदो। तव्हां ज़ैनब सलाम अलैहा जेका खेमे खां वठी मक़तल ताईं अॼु बि मौजूदु आहे, 72 कदम। हलो तव्हां जेके 72 कदम आहिनि, अॼु बि मस्जिद नबी ऐं बाज़ार 72 कदम, रसूल बि 72 कदम खया, हुसैन खे 72 फेरा ॾियारी, हुसैन बि 72 कदम खया, 72 लाशा खणी आयो। इहो हिकिड़ो फ़िलसफ़ो आहे जेको सम्झे, ॿिए खे सम्झ में ईंदो ई कोन त इहा छा इस्लाम आहे छा। दुश्मन शिमिर चए थो ॾहीअ जो ॾींहुं आहे, मां ॾिठो बारीक कुर्ते में हुसैन, अछे में नमूदार छा, 3 ॾींहंनि जो उञो प्यासो, 57 साल जी उमिरि जो, लाशा ढोई, ॻाढ़ी ॾाढ़ी थी वई, ॻाढ़ो चोलो थी वियो, पर चेहरे ते शिकन न आई। जॾहिं मां खंजर हलाए रहियो हुउमि त बुड़बुड़ाहट जी आवाज़ आई। मां चयो हा ज़िंदगी अज़ीज़ आहे, हाणे मूंखां चवंदो त मूंखे न को, मूंखे माफ़ कर, कि मां कन ॾिनो, खंजर रोकियो, मां कनो त आवाज़ आयो, ए पालड़हार, हुसैन तुंहिंजे रज़ा ते राज़ी आहे, हाणे तूं हुसैन ते राज़ी थी, हाणे तुंहिंजो वारो आहे। इहो केरु आहे जेको या इहे अहिड़ा फ़िलसफ़ा करे, या असांखो मसइलो असांखो इंसानियत खां ॻाल्हि मथे आहे। उहे कंदा जंहिंजी को फ़िलसफ़ो हूंदो, किथे कोई यकीन जी बेराज आहे यकीन जो, वरना हर माण्हू ज़िंदगी सभु कंहिंखे अज़ीज़ आहे। हिकिड़ो दफ़ो हुसैन न चयो त मूंखे वठी हलो, मूंखे माफ़ कयो, मूंखे बख़्शियो, मूंखे बचो ॾियो, मूंखे पुटु ॾियो, नो, हर वक़्तु तयारु रहियो त जेका रब जी रज़ा मां हुसैन जी रज़ा आहे। ऐं हिन खां पोइ मां थोरी इहो चाहींदुमि त जॾहिं 10 जी राति थी त पाण ऐलान कई त मां हिन राति खे 3 हिसनि में तक़सीम कंदुमि। हिकु हिसो असाबिन सां, हिकु हिसो इबादत सां, हिकु हिसो अहल बैतनि सां। जॾहिं इहो ज़िक्र, इहो ऐलान जनाबे ज़ैनब ॿुधो, शरीकत हुसैन ॿुधो, अलीअ जी अली धीउ ॿुधो, अब्बास जी अब्बास भेण ॿुधो, चौराहे मोकिले हुसैन मुंहिंजी इंतिजा आहे त राति खे 4 हिसनि में तक़सीम कर, 3 जेके तूं चवीं त उहे कर, चोथों हिसो तूं हुजो मां हुजो, ॿियो कोई न हुजे। मौला क़बूल कयो। चौथे हिसे में जॾहिं ज़ैनब जे खेमे में आया, ज़ैनब खे साम्हूं विहारे, आवाज़ ज़ैनब जी, ज़ैनब पेशानी खोल। जॾहिं ज़ैनब पेशानी खोली त पेशानी ते बोसो ॾेई ऐं ज़ैनब 2 हथ हथनि ते रख। ज़ैनब जॾहिं 2 हथ रखिया त 2 हथनि ते बोसो ॾेई त आवाज़ आयो, हुसैन जी भेण, हुसैन न्याणियुनि जा सिर्फ़ु माथा चुमंदा आहिनि, तूं मुंहिंजा हथ छो थो चुमे। आवाज़ आयो, ज़ैनब मुंहिंजे वञण खां पोइ मुसलमान तुंहिंजे हथनि में ज़ेवर पाराईंदा, ज़ंजीर पाराईंदा। ज़ैनब जॾहिं तुंहिंजा सिर तो चादर लाहिनि त वारनि सां पर्दो कजांइ। ज़ैनब जॾहिं तोखे ज़ंजीर पाराइनि त इनकार न कजांइ। ज़ैनब तोखे जाॾे वठी वञनि हली वञजांइ, जवाबु न ॾिजांइ। ज़ैनब जॾहिं पथर हणंदी त तंग थी बददुआ न कजांइ, दुआ कजांइ। उहा ज़ैनब जॾहिं 1 साल कैद निभाए मोटी आई त आवाज़ आयो, हुसैन। चौथे ज़ैनब जो सलाह, हुसैन 2 जी राति तो चयो मूंखे जेके ज़ंजीर पारायो मां इनकार न कयो, मुंहिंजे सिर तो चादर लही वई, मां वारनि सां पर्दो कयो। हुसैन मूंखे जंहिं जाइ ते वठी विया उन जाइ ते मां हली वियुमि, मां इनकार न कयो। हा जिते चयो त हुसैन बाक़ी आहे, असां बाक़ी आहियूं, हुन जाइ ते मां बर्दाश्त न कयो। मां तस्लीम करां त हुसैन बाग़ी न आहे, मुंहिंजो वीर नमाज़ी आहे। ऐं हुसैन मां ज़ैनब जो वाइदो आहे, हिकिड़ो वक़्तु ईंदो, हिकिड़ो ॾींहुं हूंदो, दर दर तुंहिंजे मां अब्बास जो अलॻि हूंदो। मुसलमानो इहो अलॻि आहे, इहो ज़ैनब जी दुआ आहे, इहो रुकबो न, इहो मिटबो न, इहो बीहंदो न, इहो दर दर अञा चिपकंदो, अञा हलंदो। इंसान को कुछ और बेदार तो हो न दो, हर कौम बुखारी किया मारे हुसैन। हुसैन
हुसैन या